कंदकोट पुलिस जो कमरानी लाड़े वटां अगवा थियल एहलकार जी बाज़ियाबी लाइ 11 कलाकनि खां ऑपरेशन हलंदड़ आहे। पुलिस पारां फायरिंग जी ॾे में दौरान इनाम याफ़्ता धाड़ियल सोहबत जागरानी खे मारण जी दावा कई वई आहे। पुलिस जो चवणो आहे त कुझु धाड़ियलनि जे ज़ख़्मी थियण जा इतला पिणु आया आहिनि। इन अहम ख़बर खां अवां खे आगाह पिया हलूं त कंदकोट पुलिस जो कमरानी लाड़े वटां अगवा थियल एहलकार जे बाज़ियाबी लाइ 11 कलाकनि खां ऑपरेशन हलंदड़ आहे। पुलिस पारां फायरिंग जी ॾे में दौरान इनाम याफ़्ता धाड़ियल सोहबत जागरानी खे मारण जी दावा कई आहे। पुलिस जो चवणो आहे त कुझु धाड़ियलनि जे ज़ख़्मी थियण जा पिणु इतला आहिनि। अहम ख़बर खां अवां खे आगाह पिया हलूं त कंदकोट पुलिस जो कमरानी लाड़े वटां अगवा थियल एहलकार जी बाज़ियाबी लाइ 11 कलाकनि खां ऑपरेशन हलंदड़ आहे। पुलिस फायरिंग जे ॾे में दौरान इनामी याफ़्ता धाड़ियल सोहबत जागरानी खे मारण जी दावा कई आहे। पुलिस जो चवणो आहे त कुझु धाड़ियलनि जे ज़ख़्मी थियण जा पिणु इतला आहिनि। इन हवाले सां वधीक असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे कंदकोट खां सिंधी रिपोर्टर बका मोहम्मद बंगवार जी। बका मोहम्मद, कहिड़ा तफ़सील आहिनि? कंदकोट पुलिस जो कमरानी लाड़े वटां अगवा थियल पुलिस एहलकार जी बाज़ियाबी लाइ 11 कलाकनि खां ऑपरेशन हलंदड़ आहे, कहिड़ा तफ़सील आहिनि अव्हां वटि? हाँ, जीअं त कंदकोट बी सेक्शन पुलिस थाने जे हद कमरानी लाड़े वठां ॾोहियारनि पारां अगवा कयल पुलिस एहलकार फज़लू खोसो जे बाज़ियाबी लाइ 11 कलाकनि खां हलंदड़ ऑपरेशन में पुलिस पारां ॾोहियारनि जो घेरो तंग करण दौरान जदीद हथियारनि सां पुलिस ऐं ॾोहियारनि जो हिक ॿिए मथां जेको जदीद हथियारनि सां फायरिंग जेको दू बदू मुक़ाबिलो थी पियो। फायरिंग दौरान इनाम याफ़्ता जेको आहे त खादिन भयो धाड़े जे गैंग जो अहम साथी सोहबत जागीरानी खे पिणु पुलिस पारां मारण जी दावा पिणु कई वई आहे, जॾहिं त पुलिस इहा बि दावा कई आहे त 4 धाड़ियल पिणु ज़ख़्मी थिया आहिनि। अञा ताईं हिन वक़्तु बि पुलिस ऐं ॾोहियारनि विच में फायरिंग जो सिलसिलो पिणु जारी आहे। जी, वॾी महिरबानी बका मोहम्मद बंगवार तफ़सील